दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तमाम बिल्कुल खैरियत सां हूंदा वे। दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो दोस्त इसरार अहमद लांगा ऐं तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो सलाम सिंधाबाद। दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे जेको आहे त काइन मास्टर में सिंधी फ़ॉन्ट सर्विस जेको आहे त कीअं एड करणु घुरिजनि। त दोस्तों सभ खां पहिरियों जेको आहे त असां गूगल क्रोम खे ओपन कंदासीं। डेटा ऑन करे गूगल क्रोम खे ओपन कयो। हिते सर्च कयोसि गूगल। अॻ में गूगल सर्च करण खां बाद में हिते पंहिंजो जेको आहे त गूगल जो ऑन थी वञे। उन खां बाद में तव्हां हिते लिखोसि सिंध सलामत फ़ॉन्ट सर्विस। सिंध सलामत फ़ॉन्ट्स। दोस्तों ही जेको आहे त इंटरफेस अचण वारो आहे सिंध सलामत फ़ॉन्ट सर्विस वारो। सिंध सलामत फ़ॉन्ट सर्विस हाणे जेको मशहूरु फ़ॉन्ट लॻल आहे लिखियलु आहे, असांखे हाणे हिन ते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में कुझु हिन तरह सां इंटरफेस अची वेंदो। त ही सभु जेको आहे त लिखियूं पियूं नी डिज़ाइन वग़ैरह। ही मासूम साहिल जो ठाहियलु फ़ॉन्ट MS थर। हाणे हिते लिखियो पियो आहे डाउनलोड करियो। त दोस्तों असांखे जहिड़ो फ़ॉन्ट पसंदि ईंदो असां उहो डाउनलोड कंदासीं। हिते बि जेका आहे त सभु फ़ॉन्ट ओपन थी वेंदा। जेको आहे त थोरो रिफ्रेश थिए थी। सभ खां पहिरियों पाण खे ही फ़ॉन्ट डाउनलोड करिणो आहे। डाउनलोड करियो जेको आहे हिते आहे न, डाउनलोड करियो हिते क्लिक कयोसि। डाउनलोड थिए थो। हे दोस्तों इहो असांजो जेको आहे त डाउनलोड थी वियो ऐं असांखे जेको आहे हाणे ॿियो डाउनलोड करिणो आहे। उहो कहिड़ो आहे? इरफान शिकारपुर जी जो ठाहियलु फ़ॉन्ट IS अर्ज़ मोहम्मद। त हाणे इहो जेको आहे त साइम सदाइम करीम ते सिंध सुकार हीअ जेको आहे न तमामु हिकु ज़बरदस्त फ़ॉन्ट आहे। इनखे डाउनलोड करियो। त इहो हाणे जेको आहे त असांजो डाउनलोड थी वियो। उनखां बाद में असां हिकिड़ो ॿियो बि कयूं त जीअं किथे असांखे ॾुखियो पेश न आहे त इनखे कयूं डाउनलोड। त दोस्तों इहे बि असांजो डाउनलोड थी वियो ऐं उन खां बाद में हाणे इन्हनि खे जेको आहे त असां काइन मास्टर में टाइप कीअं कयूं। त इनखे काइन मास्टर में हाणे जेको आहे त असांखे ओपन करिणो आहे। काइन मास्टर ओपन करण खां बाद में दोस्तों हीअ असांजो काइन मास्टर ओपन थी रहियो आहे। दोस्तों ही काइन मास्टर ओपन थी वियो। हिते प्लस हे जेको 16.9 आहे इहा आहे यूट्यूब जी साइज़। इन ते क्रिएट करिणो आहे। इमेज असिस्ट ते क्लिक करिणो आहे। इमेज असिस्ट बैकग्राउंड कोई बि असांखे चूज़ करिणो आहे। त असां हिन वक़्तु कोई बि बैकग्राउंड मां चूज़ कयूं त वाइट बैकग्राउंड। ठीकु आहे। हिन खां पोइ हाणे असां टेक्स्ट कयूं। मिसाल तौरु मुंहिंजे चैनल जो नालो आहे सलाम सिंधाबाद। सलाम सिंध आबाद। त हिनखे हाणे जेको आहे त असां बैकग्राउंड जो बि अछो कलर आहे, टेक्स्ट जो बि अछो कलर आहे। त असां हिननि खे जेको आहे त टेक्स्ट खे कलर कंदासीं ब्लैक। ब्लैक कलर थिए हिनखे वधाए करे साइज़। हाणे हिते असांखे हे ॾिसो था जो हिते AA लिखियलु आहे। हिते असांजा फ़ॉन्ट्स नी त फ़ॉन्ट ते क्लिक करे माय फ़ॉन्ट्स ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हांखे MS थर वारो फ़ॉन्ट मिली वेंदो। ही थी वियो MS थर वारो फ़ॉन्ट। हाणे असां जेको आहे त ॿियो ॾियूं अर्ज़ मोहम्मद वारो जेको वॾा अखर नी उहो ॾेई ॾिसूं। साईं ही अची वियो असांजो तमामु हिकु प्यारो ख़ूबसूरत टाइटल।
हिन खां बाद में असां हाणे हिते कलर ॾियूं। मिसाल जे तौर ते हिनखे असां सलाम सिंधाबाद खे आउटलाइन ॾियणु चाहियूं था त आउटलाइन ते क्लिक करे डन कयोसीं। उन खां बाद ॾिसो त हाणे तमामु हिकु माना थुल्हा अखर नज़र नथा सम्झ में नथा अचनि, सही न लिखियल त हिनखे असां आउटलाइन ॾियूं। कहिड़ी? रेड करे ॾिसूं त रेड जो इहो रिज़ल्ट आहे, ब्लू जो रिज़ल्ट इहो आहे। ठीकु आहे, हिते असां हाणे आउटलाइन ॾींदासीं ब्लैक। ब्लैक ॾिसणु कहिड़ो प्यारो नज़रे थो। अहिड़े हिसाब सां माण्हू जेको आहे त हिनखे सेट करे, हिकु कलर सही न लॻे ॿियो न लॻे, टे ते माण्हू जेको आहे त ओके करे इनशाला पोइ जेको आहे तव्हांजो तमामु हिकु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत प्यारो जेको आहे त सेटअप थी वेंदो तव्हांजो। ऐं जेको आहे हैंड राइटिंग बि तमामु ज़बरदस्त थींदी। इन्हनि खे जेतिरी साइज़ तव्हां रखणु चाहियो रखी सघो था। इन्हनि जा खोड़ सारा क़िस्मनी फ़ॉन्ट्स जा, उनखे डुप्लीकेट कयो। डुप्लीकेट करण खां बाद में हिते असां फ़ॉन्ट ॿियो ॾियूं, इज़ फ्री हैंड। इज़ फ्री हैंड वारो ॾिसो इहो फ़ॉन्ट आहे। उनखां बाद में इनखे वरी डुप्लीकेट करे वरी साॻियो फ़ॉन्ट ते अची इनखे असां अञा बि ॿियो ॾियूं था जेको गुलनि वारो हुजे, कुझु बि MD लेकर शबीर कुमार ते क्लिक कयोसीं। हे ॾिसो था केॾी प्यारी ख़ूबसूरत राइटिंग आहे। त दोस्तो असां काइन मास्टर जे ज़रिए असां पंहिंजो पेना फ्लैक्स बि हिते पंहिंजी जेको आहे त मोबाइल में ठाहे सघूं था। काइन मास्टर ते काफ़ी कमु थींदा आहिनि, काफ़ी जेको आहे त एडिटिंग वग़ैरह थींदियूं आहिनि, लोगोस वग़ैरह हिते ठहंदा आहिनि। पेना फ्लैक्स मिसाल तौर त न्यूज़ बि हिते ठहंदियूं आहिनि, जेको आहे टेलीविज़न ते न्यूज़ बि हिते ठहंदी आहे। त काइन मास्टर हिकु वॾो तमामु बहितरीनु ऐप आहे। त दोस्तो उमेदु कयां थो त हीअ जेको आहे त मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेके पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल सलाम सिंधाबाद खे जेको आहे त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाईंदा, छो त मुंहिंजो